घर जैसी ताई शहबाज के सामने नहीं थी तैसी ताई वठ न ॾींदो। मां बिरादरी जी तबदारी न पियो कयां, पर मुंहिंजा माण्हू कुसजनि त कूका बि न छा। इन खां इनकार न आहे त जवाबी कार्रवाई थिए थी। बिल्कुल मां ज़ाब्तो कयां थो। शहबाज खान खे बि चओ न, ज़िले जा ऑफिसर आहियो, ॿिन्ही मां वाक़ुफ़ आहियो। वॾा वामार रहियल आहिनि शहबाज खान ॾे। चओसि न अमीन वारियो पियो आहे, तारीख़ तय कराए या माण्हू मछराए। माण्हू मछराईंदो त खून रेज़ी थींदी, अमन अमान में खलल पैदा थींदो। मां हाज़िर आहियां जिते बि, जंहिं वटि बि ऐं जॾहिं बि ॻाल्हियूं रखो, मां बिरादरीअ समेत पहुची वेंदुसि। ओके ओके, अल्लाह हाफ़िज़। बाबल शहबाज खान जी बिरादरी तेश में आ तो शफन वारनि खे इतलाउ ॾिनो? हा बाबल, हगल ज़ुबान सां हा कयूं। हा कयाई त ईंदो। बाबल माण्हू तैयार कजनि न, जे हुन में ओचितो हमिलो कयो पोइ मुंहुं कोन ॾेई सघिबो। जल्दबाज़ी न बगन, माण्हू अलर्ट हुजनि। एसपी साहब फोन ते मूंखे फायरबंदीअ लाइ चयो आहे। हू भले फेर कढा वतन ऐं असीं बंदि कयो। शफन, असुल में एसपी साहब जो ज़ोर आहे, न त मां बख्श करण वारो न आहियां। खैर घुरायो उन लाइ त बिरादरीअ जे पारां मुर्सी ॾेखारियो। असां खे पाण में वेढ़ायो ऐं तवी ओताकनि में निंडरू कयो। शफन, आस्ते रस आस्ते, तव्हां त न चयो बि न हो। ऐं बकन वेढ़ण जी ॻाल्हि कई, तूं सिधो चवी आहे न त सिधी वणा दादन खे खून बहा जे बहाने तोखे वेढ़ान नथो जुगाए रेस। मां कसम खणी वेंदो त छपन त दादन चयो मुंहिंजी दादी में अची हथ खणी वियो, थॾे ते अहिड़ा ठाहे थो हणी जो पेर ई न खुपनि। इस्माइल तकड़ो न थी, या सफ़ाई पोइ बि ऐं वठ बि, हींअर बिरादरीअ जो मसइलो आहे। रिसत वा परवाह न कयो, ही छपन छेड़ेरा छेड़े आ मिल जा तू धानो, ये दिल हुआ दीवाना। आ मिल जा तू धानो, ये दिल हुआ दीवाना। ओ चले उड़ जा रे पनजी के अब देश हुआ बेगाना। प्यार जो ये धार जो न मार जो, धार जो न मार जो, मार जो न धार जो, मां पखी हाँ प्यार जो धार जो। अब्बा जंग वही जा यार, बच्चा है जंग जो। चले उड़ जा रे पंछी के अब देश हुआ बेगाना। अरे धनु छा थियो थई? अरे तोखे ॿुधायो न हो मैं त मां परॾे थो वञा। ही विछोड़ो मारे छॾींदो, सुॾकी सुॾकी सावरी दो, सुॾकी सुॾकी सावरी दो। कंजो विछोड़ो धमालानी, कंहिंजो बि न, तोखे छो ॿुधायां? माना त परदे संभरियो आई ऐं इहो तोबरो बि हथ में अथई। अरे ही तोबरो आ, ही वीआईपी बेगा वीआईपी। ओ लंडन में वती में। हल रे, लंडन में तू एॾियूं शयूं मिलनि, गाॾी खोर में इन खां भलियूं शयूं पयूं ने। चुप, मुंहिंजी बेग जी बेइज्जती थो करे। भलो भल जो शेव ही न हूंदो आ, मिलंदियूं हूंदियूं। भला ॿुध, इहो त ॿुधा त इन में आहे छा?
हिन में हाँ इन वीआईपी थैले में माना तो बैग में सूट बुशर्ट कपड़ा सब हीरन जवाहरन सां मढ़ियल ऐं भरियल आहिनि। नंढा अलाह भला फ़कीर वेही था वञे। फकीर भी है ए टिंडू भी अरे ओ टिंडू अरे टिकेडा के तलारे मारे जीवित से ठीक आ तू मिल तो वास्ते दो क्या ई बिचारो मारे छदी दो। यार गौर मामलो गंभीर थी वियो आहे। कीअं बाबा साईं? एसपी साहब जो दबाव आहे त तुंहिंजी बिरादरी अमन अमान में खलल थी विझे। तव्हां सम्झायोसि कोन छा बाबा साईं? एसपी साहब खे छा सम्झायां? हुनजो ज़ोर आहे त मसइले जो मुस्तकिल हल कढो ऐं हमेशा जे लाइ तकरारनि जो दर बंदि कयो। भला पाण एसपी साहब फ़ैसिलो करे। एसपी साहब कीअं कंदो? कंहिं अमीन जे लाइ चवंदो। पोइ रेस अब्दुल मजीद वटि रखायो। ॾिसां थो एकर त कोशिश कबी त टारजेसि, पर जेकॾहिं न मुड़ियो त पोइ अमीन वारबो। बाबा साईं शेर दिल खे रोकियो न, जे राड़ विधई न त एसपी साहब वधीक चिड़ी वेंदो। भागेलनि जो सबूत असांजे लाइ ख़राब साबित थींदो बाबा साईं। वरी न चइजांइ मूं छा चयो। इहो ज़िक्र न आहे करणो। जेको चवंदो न त चई छॾिबो। असांजो हुन सां को वास्तो ई कोन्हे को, पंहिंजे लेखे तो कार्रवाई कंदो हुते। पंहिंजे लेखे सिर्फ़ बहराम जी बिरादरी खिलाफ। भला तूं सुल्तानी शाहिद थींदे छा? तोखे जेको चयो ऐं सम्झायो आहे उहो ज़हन में नथो वेहे छा? नाता न तूं वञो ऐं ज़फर कासिम खे न्यापड़े वञो। उहे त पासी रहनि बाबा साईं। मां पाण ई पासो वराए सिधो थो कयां न, तूं रुगो न्यापो ॾी न। हाज़िर बाबा साईं, पर साबिर आयो आहे, हिन जी ॿुधी पोइ थो वञा। छा ॿुधंदे गोर? इहो ई त मां ऐं रेस गॾिजी ख़ुशियूं मल्हायूं जा अलॻि अलॻि। तूं आसरो न कर गोर, बाक़ी रेस सां ॻाल्हाइण आयो आहियां। छा ॻाल्हाइण आयो आई? इहो ई त रेस डर न कयो, मतां बुलावतीअ जा नट बुल्ट छिकजी न वञनि ऐं पोइ जवाब ॾेई बीह रहे। जवाब ॾींदो न त पेर ई न खुपंदसि, बीह न सघंदो। ईअं लाउती बि पको आहे रेस, लाल जो लीको कढी न बीह रहियो। न को लीको टपी सघंदो न को विहारे सघंदो। रोज़ पाण खे बि केतिरा भेरा घटि वधि चवंदुसि रेस। ओचितो मसइलो थी पियो आहे साबर, उनखे मुंहुं ॾेई वठां त पोइ तारीख़ तय करे था वठूं। जिन मीरल ऐं दादन गड़बड़ कई त पोइ कुझु बि न रहंदो। मां ॿिन्ही जो बंदोबस्त कयो आहे, हूं त ई न त पोइ छा कंदा? हफ़्ते जे अंदरि सभु कुझु थी वेंदो। मां वॾे शान ऐं शौक़त सां शादी कंदुसि साबर। बाक़ी जेकॾहिं कंहिं शइ जी घुर्ज हुजे त ॿुधाए। लाउतीअ खे ज़रूरत ई ज़रूरत आहे। ठीकु आहे, तुंहिंजो बिलो कयां थो। गौर तूं वञ। हाज़िर बाबा साईं, पर मुंहिंजी भारत अम्मा जी दादन असांजे करे आझार में अची वियो आहे। अलाए कीअं हूंदो। नूरी, धर्मीअ में फाथल पखी ॿिए खे कीअं बचाए सघे थो? असीं जीअं थियूं फतकूं तीअं थियूं फासूं। छा करे सघंदियूं दादन लाइ? रब साणी अथसि। अम्मा, मुंहिंजा त भाग फिटल आहिनि। भटकंदड़ दिल खणी हमेशा भटकंदी रही आहियां। शोएब खे मीरल मारियो ऐं दादन। न चओ दादन जे लाइ, असांजी दुआ अथसि। जे साबिर न हुजे हा न त अॻे वांगुरु निकिरी हलूं हा, पर साबिर मुंझाए विधो आहे।
अम्मा मामो मुंझल सुट नाहे जो सुलझाए न सघजे, सेकंडन में सुलझी वेंदो, सिर्फ तुझी इजाजत हुजे। नूरी मां लोक लजागण रजा थी, लोक मयार मारे थी विझे। अम्मा लोक मयार केड़ी, लोक का भी मयार न ॾींदो तोड़े जो लड़ास थी, पर तू सोच सब्र जे हूंदे न निकरी सघंदियूंसीं त हर को भॼी निकरण जो मेणो ॾींदो। अॻु केर हो, सिर बचाइण लाइ निकितियूंसीं त बि केॾी खुआरी थी। अम्मा मामे खे मञाए न, जे न मञे त पोइ अॻु में बि त पोइ बि परवरदिगार खे पारा था। वो पालण हारा मसी ये जेका पट्टी बदला न, इहा काके साबिर बदराई आ। मां खेस पलांद में पूरो भी कर सघां पियो, पर मां तव्हां जे करे माफ़ कयो मास। त जीअं ॿीहर खणी सघी ईअं न। मां माफ़ी वठणा, मूंखे माफ़ कयो दिल सां, मता सुभाणे का हसरत रहिजी वञे। बार बार माफ़ियूं, बार बार तंगिशूं, माफ़ तई रुगो इहो मूं खणी हेॾा ॿीहर न ईंदो कर। हाणे जे आयुसि न त वाकई ॿियो मुंहुं ॿियो रुख हूंदो, छो त मां कंहिं बि सूरत में क़बूल न आहियां, त मूंखे बि तुंहिंजी ज़िंदगी में ॿियो को बि क़बूल न आहे। मां न चाहियां त अॼु आख़िरी साह खणी आ, ही धक विसरिया न आहिनि। मेरे लाउतीअ जा नंग खणंदे त लाउती छॾींदी, मरी पए पर न मुड़े। काका मां तोखे सम्झाइण आयो आहियां। लाउतीअ वटि सम्झ जा वाड़ था वहनि, तुंहिंजे सम्झण जी कहिड़ी ज़रूरत? मुड़ी वञ न त सपा मरी वेंदे। ॾिस काका, तूं नूरीअ खे शाहबाज़ हवाले करे सुठो कोन थो करीं, ऐं इहो असां सभिनी लाइ ख़राब आ। ऐं तूं खणी थो उहो असां लाइ सुठो आहे, शर्म कोन अथई? तूं मूंखे बेशरम थो चवीं? तूं घटि वधि थो चवीं? हाँ मूंखे घटि वधि थो चवीं? तुंहिंजा इहे नापाक इरादा पूरा कोन थींदा। मां हिकु मौक़ो ॾियां थो त पछताईंदे। छा बि थी पए, शहबाज खान ॾे न हलणो, पंहिंजे लेखे पंहिंजो ऐं बिरादरी जो बचा करणो आहे। कासिम मां तोसां ॿधल आहियां, पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रख। कहिड़ी? शहबाज खान असांजो रहिसा, मुखालिफ़ सां इहो हाल नाहे ओरणो। असांखे ध्यानु रखणो आहे, भले शहबाज खान ते ॿरियल हुजूं, पर मुखालिफ़ आॾो ज़ाहिर नाहे करणो। ज़फर शहबाज खान सुठो कोन हलियो आहे, टक छो रखूंसि? बिरादरी जे करे ईस न, बिरादरी जे करे सॼी बिरादरी इकट्ठी थी वई आहे। जे असीं ज़ाहिर न थींदासीं त सॼी बिरादरी में असां ॾिठा थींदासीं। अरे यार, असां केॾो सुठो हलियासीं ऐं शहबाज खान कीअं थो पेश अचे? इन ते बि सोच ज़फर, महाराणा ते लही अचे, उनखे छो अहमियत ॾियूं? मूं अहमियत जी न, ॾार हुजण खे ज़ाहिर न करण लाइ चयो आहे। बादल जेकॾहिं माराईंदो न त पोइ ज़फर बि ज़मरक आहे, ज़मरक। तुंहिंजी हीअ जेकी खोपड़ी आहे न, सा अजीब आहे ज़फर। हूंदी, पर मूं सलाह रखी आहे
आखिरी राय या फैसलो ना है जेकॾहिं सुभाणे जरगो थे त तूं न हलंदे हलंदासीं पोइ मुंहिंजी खोपड़ी अजीब छा में थी ज़फर असीं जरगे में पंहिंजो मसलो खणंदासीं ऐं जेके ॿियूं ज़्यादतियूं थियूं आहिनि ऐं हेॾा माण्हू क़तल थिया आहिनि ता त न दरनि में दीद विधी आहे छा तूं छॾे ॾींदे हैफ़ अथई कासिम हैफ़ ज़फर तूं चवीं त सही थो यार पर शहबाज खान मतलब जो दोस्त आहे असां संघार खान फेरीअ केॾो लोड़ियो इहो सिलो ॾिनई जो शेर दिल तां तो कत्ल कराए ईसन सां अटकलूं ऐं जिन औरतुनि जे लाइ दादनि सां लड़िया आहिनि उन्हनि लाइ जेका रिथ रिथियो वेठो आहे सा मुनासिब आहे इहो त छो मूं साबिर जो आहे न इन ते हर ॻाल्हाइण फज़ूल आहे पहिरीं साबिर सिधो थिए पोइ ॾिसां त शहबाज खान ईअं कीअं थो करे ख़बरूं खोड़नि ते ॾियासि सुठो न आहे त साबिर खे सम्झायूं इहा बि सुठी सलाह आई न जेकॾहिं न मञे न त चइजेसि जेकॾहिं छोकिरी जे राज़े खां बिना कमु कयई न त पोइ सुठो न थींदुसि छो आया है मुझे घर में माए इते आ कासिम ज़फर किथे आहिनि हा ते में तुंहिंजो छा तोखे हथ न लॻो आहे तो मथो फिरियो अथई हा सारा ने सटको ॾिनई इन्हनि कननि मां सुसाट निकिरी वेंदई असीं औरत हुजण जो माटे औरत जो लिहाज़ थो करे सर तीली इहो जेको मुंहुं अथई न हुन पासे फेरे छॾींदी सही माई छपन छेरा शेर सन्याणा थी शेर खे चोरी वठी वञी वेहारी अथई शेर तो सदाए पाण खे मूंखे ख़बर आहे त सारा खे हाणे हिसाइण हलियो आहे न ॾे छपन खे पाए न ॾे किथे खाक न थी वञी नथी ॾिजां तोखां हा मां तोखे करे ॾेखारींदसि उबतो लटकियल हूंदे ऐं हू जेका मेसणी आहे न उनखे नक में मुहार विझी हिन थले ते ज़रूर आणींदसि मां झगड़ो नथी चाहियां या शाबस मूंखे आहे जो कासिम ज़फर खे रोके वेठी न त हिन महिल ताईं अलाए छा मां छा थी वञे हा ओ शायद छपन खे नथी सुञाणी सुञाणा तोखे शफन हले वञ था हले वञ हाणे तोसां सारा निबरंदी रुगो ज़फर ऐं कासिम खे त अचण दे ॿिन्ही खे अचण दे ॿिन्ही खे उते दफ़न कदम जिथे मिले थो ओ तही छपन छेरा छेर अच छपन वाटे गले कसे पंधे पाणे मिली ईंदा ऐं मिलंदे ई सेका अची वेंदा अच मुझे पप्पा मुझे बचड़न के पंहिंजी पनाह में रखजाए इन्हनि ज़ालिमनि खां बचा छपन हाणे मां बि तो ॾींदुसि पोइ रोक जाए तूं तोखे पतो पइजी वेंदो त ही कासिम करंदा हाणे या मारे काबिल जी यार हाँ कच्चो कच्चो तो थे
तकलीफ़ जे करे खाधो भी कुछ न थई नी। यार मथे खे भी फेरी थी अचे। कमजोरी आ, रत वयो आ दादा ना। हाँ बस लिक में छट लगी हो काबिल। दादा ना लिक में या सामो दुश्मन जो झट लगी वेंदो आ। ठीक तो चवी पर यार भितियूं थी फिरन। चई तो फेरी थी अचे, भितियूं जो कोन थी फिरन। काबिल दादा ना तबियत खराब थी छा? हाँ यार पर थोड़ो पानी तो प्यार। थोड़ो पानी गर्मी तो साह थी कटे। अल्लाह हे जाना रह आयूं ही ज़फर ऐं कासिम सदा ई बाहर अॼु अचनि चवां थी कंहिं बि तरीक़े सां मुंहिंजी मुमल खे वठी अचनि। हा हाय हाय हाणे त हिननि छेड़नि बि झोरे छॾियो आहे। हिननि छेड़नि खां त जरगा सही आहे। छाजो जरगो धाणो सारा ही छा अंधो आई छा नूर वञायो अथई छा? वञी मालकनि खे चओ त चश्मो वठी ॾियनि। अल्लाह सां फकीर सम्झो त धाणो जो घर आ पर अची त तो वटि वियो आहियां। चाह त फकीर जो चेतो ई विञाए छॾियो आ। बस भुलिजी आयो आहियां भला फकीर वेही जा वञी। ऐं हाणे छॾ चालाकी निकुर निकुर हितां। असांजो ॻोठ हिते हाणे वरी सही भुलिजी हिते धाणो जो घर सम्झी आयो आहे। खुदा खुदा कर मूंखे सॼी ख़बर आहे तुंहिंजी नियत जी। हाणे हल न थी जेकी हॾा अथई न इहे उखेड़े छॾींदी सही। हल धाणो खे बि चवंदो आहियां अॼु तोखे बि चवां थो खण काती वढ अंगड़ा मुंहिंजी अदब करम कोई। ॿुध ॿुध भला हिकिड़ो स्टाइल हण त फकीर वञे। तरस तरस त इस्त्री तपाए तुंहिंजे न तारूं ते रखां। इहो जेको मेॼालो अथई न साड़े इन धाणो ॾे त मोकिलिंग थी। तूं पाण स्त्री आहीं। हाँ तूं मूंखे इस्त्री थो चई पी पी इहे पाछा त मुआ हाणे त रहियो खोयो नूर त विञाई निभाग इस्त्री थो चवे सारा के। हा तरस तरस तोखे आऊं ॾिसां थी सब्र त कर तूं। फकीर खे ॾिस भली ॾिसण मुख्यारी आ पर वो इंडिया वियोसि न उते औरत खे इस्त्री पिया कोठनि। उहा इस्त्री चयो में असली लॻी बि सफ़ा जोप पई आई जोप। भला ॿुधाए त फकीर ने इस्त्री में आसरो करे या न करे? फकीर मो मरे धप करे झूठ ये कौन सा दर्द सारा सारे जदी मो बाहे लगी साया ये। हां उधर फकीर आसरो कंदो आसरो न लाईंदो वरी जे ॿीहर आयो न फकीर चवंदो त फकीर वेहे जा वञ। अल्लाह रे आउ चोइसे निकर निकर के ता मुंह थुकर सुधर दे। हां तू हाणे हिते अची बि ॾिस मूं वटि अची त ॾिस त कुतनि जी बछ कीअं थी कराई। मुंह हॾा हॾा रड़के वेंदई हलिया। हा बादल ज़फर ऐं कासिम जी का सुध ई न आहे। लॻे थो त पुलिस जे वर चढ़ी विया। मुमकिन पर मूंखे नथो लॻेसि न। पुलिस जी वठ वठां लॻी पई आहे। छापनि मथां छापा आहिनि ऐं असीं चारई निर्वार आहियूं। कीअं निर्वार आहियूं? त शहबाज़ खान जा बाज़ू आहियूं। पुलिस शेर दिल ते छापा पई हणे। पुलिस खे सुध पई आहे त वाक़ियो कंहिं कयो आहे? पुलिस ते भरोसो ई न आहे बादल। बिल्कुलु न आहे पर एसपी साहब ऐं एसएचए शहबाज़ खान खे वाज़े चई छॾियो आहे। तोखे कंहिं चयो? गोहर मिलियो हुयो। खबरदार मिलियल जे विख खणंदे त वार वार थी विकिरी वेंदे। पहिरियां मुंहिंजी ॿुधो पोइ मारियो। ॿुधाए जेकॾहिं न ईसन सां अटकल कई त पोइ सम्झी थो। हा अटकल न है ईसन अचण जो मक़सद आहे। बयान कर ऐं फुर्ती खा। मूंखे ख़बर पई आहे त बादल औरतुनि खां दादनि जे करे नाराज़ थियो आहे। पक थी वई त बादल जी नियत में को नांग न आहे। पर तुंहिंजी नियत में त नांग आहे न। नांग न नीह आईस न पर हाणे उहो नीह मूंखे नांग थी खाइण लॻो आहे। ये न पलटो खाधई त औरतुनि सां गॾु शहबाज़ खान खे बि खाई विझंदो। असांखे इहो ॿुधाइण आयो आहीं छा? न मां माफ़ी वठण आयो। छाजी माफ़ी?
काने जरूरत माफ़ी जी। हाँ बादल सां आहियां, तोसां न आहियां न। शहबाज खान जे इशारनि ते नचंदड़ ऐं मूंखे दरिया में उछलंदड़ ईसन मूंखां विसरंदो छा? वीरल, इहो तुंहिंजे प्रकारनि जे करे थींदो रहियो आहे। माफ़ी सभिनी खां वठणी पवंदी। बादल, तव्हां दादन खे ढेर कयो, मां तरे तो वटि आयुसि। दादन सां ज़ाती वेर कोन्हे, बिरादरी ऐं ॻोठ जे औरतुनि जे करे आहे, ऐं तोसां बि उन्हनि जे करे थियो। भला सभिनी खां माफ़ी वठां? माफ़ी थई, ऐं कासिम ऐं ज़फर जे पारां बि माफ़ थई, ऐं तोसां बि उन जे करे ईअं थियो आहे। ओए शहबाज खान खे रोकियो, गॾिजी दबाव विझो। ज़फर वारा अचनि त सोचूं था।